लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं सीनियर सहाफ़ी जनाब नसीर एजाज़ साहब सां जारी आहिनि। नसीर साहब, हाणे हिलाल पाकिस्तान जा मूंखे ॿुधायो त उन जी इर्तिका, उन जा अॻियां सफ़र कीअं थिया। हाणे जनाब सिराज लक मेमण साहब खां पोइ केरु आयो? सिराज साहब जी छॾियो त असां वटि जेको डे शिफ्ट में इंचार्ज हो हाशिम मेमण, उन खे एडिटर करे रखियो हुयो। ऐं असां पाण सभु हैरान हुआसीं त पर उहो छाकाणि जो हिकिड़ो सबमिसिव क़िस्म जो माण्हू हुयो, न कंहिंजे ॿिए मिनटे में बसि उहो जी हुज़ूर उन खे एडिटर करे रखियो हुयो। उन लेवल जो कोन हुयो माण्हू, पर बहरहाल उन्हनि जी ज़रूरत हुई अहिड़ो माण्हू। असांजी जेका टीम जेका हुई बाक़ी, उन सां त इन ॻाल्हि खे तस्लीम ई कोन कयो ज़हनी तौर ते, छो त असां कीअं मठ करे वेही रहूं। भुट्टे साहब खे माइनस करे छॾियो, पर बाक़ी जेका मार्शल आहे गवर्नमेंट, असां उनखे ज़हनी क़बूल न पियो करे। तंहिं करे असां सभु इन ते हुआसीं बाबा असांखे पंहिंजो कमु जारी रखिणो आहे, भले छा बि थी पवे। मेमण साहिबु जेको आहे हाशिम मेमण, उहो अची मथां बीहंदो, बाबा इहो न कयो, इहो न कयो। सन्हड़ो हुनजो आवाज़ु ईअं हिन हलंदो। घणो टाइम रहियो? थोरो वक़्तु रहियो, पोइ त पंहिंजो माना 77 में इहो थियो त असां त यार हिनखे हाशिम मेमण खे हिकिड़े ॾींहुं राति जो, मां ऐं असलम आज़ाद, मां बाक़ाइदा नाइट शिफ्ट में अची वियुसि, असलम आज़ाद ऐं मां हूंदासीं मेन जेके। त हिकिड़े ॾींहुं असांखे हिन 2-3 दफ़ा ॿाहिरि निकिरी अचे, मूंखे ॾेखारियो। असलम जवाबु ॾेई छॾियोसि, तोखे ख़बरूं कोन ॾेखारींदासीं। मां एडिटर आहियां, मूंखे ॾेखारियो कोन ॾेखारियो। उहो अंदरि वञी वेठो त पुठियां असां हुनखे कड़ो ॾेई छॾियो। एडिटर खे असां कमरे में बंदि करे छॾियो त न को ॿाहिरि ईंदो, न को असां पंहिंजो कमु जारी रखंदा हुआसीं। त इहो सिलसिलो जेको हलियो 79 भुट्टे साहब खे 79 में फांसी ॾिननि, त तक़रीबन उन खां अॻु में माना तक़रीबन साल ॾेढ खणी ॿधो, पोणा 2 साल रहियो। पोणा 2 साल न, छाकाणि जो हाणे हाशिम साहब खां पोइ केरु आयो? शेख अब्दुर्रहीम। शेख अब्दुर्रहीम साहब जी नामाचारी छा आहे? शेख अब्दुर्रहीम साहब तमामु हिकिड़ो पाए जो, उहो ई आहे जेको अवल हिलाल पाकिस्तान हैदराबाद जो एडिटर हो। ही अल वहीद जे ज़माने जो माण्हू हुयो। ओके, अल वहीद ऐं डॉन ऐं बिज़नेस रिकॉर्डर इन्हनि में रहियो। डॉन जो जेको पर पुराणो तमामु ऐं ॾाढो क़ाबिल माण्हू हुयो, रोशन ख़्याल माण्हू हुयो। तव्हां इन में जो अंदाज़ो लॻायो त भुट्टे साहब खे जॾहिं फांसी ॾिनी वई त हुन हिलाल पाकिस्तान जो जेको मास्टर लोगो जेको उहो मथां लाहे तरे में रखायो ऐं चौधारी फुल फ्रंट पेज जेको कारो बॉर्डर ॾियारी। अहिड़ो माण्हू हुयो जो हालांकि हुनखे ठीकु आहे न। हाणे इहे एडिटर कीअं पिए आया? घणो वक़्तु रहियो अब्दुर्रहीम साहब? ॿुधो उहो किसो टाइम ते न वञो त केतिरो वक़्तु रहियो, तव्हांखे ॿुधायां थो केरु कीअं आयो। हलो, अब्दुर्रहीम साहब खां पोइ केरु आयो? उन ते मां पोइंट्स इहो कीअं आयो शेख अब्दुर्रहीम या हाशिम मेमण कीअं आयो, ठीकु आहे। हाणे छा आहे त हिते सेक्रेटरी इंफॉर्मेशन सिंध गवर्नमेंट जो अली अहमद बुरोही साहब थी आयो। जीअं मार्शल लॻी त जेको पहिरियों सेक्रेटरी इंफॉर्मेशन थियो मार्शल दौर जो, उहो अली अहमद बुरोही। अली अहमद बुरोही कंहिं ज़माने में इतलात खाते में ऑफिसर हुयो, पर छाकाणि जो AK बुरोही जो भाउ हुयो ऐं AK बुरोही ऐं भुट्टे साहब जा पाण में इख़्तिलाफ़ हुया त हे बि को ज़ेर इताब रहियो भुट्टे साहब दौर में, नौकिरी तां लथल हुयो। पोइ जीअं थियो त हिनखे उहो सीनियरिटी ऐं उहा ॾेई ऐं हिनखे सेक्रेटरी करे रखियनि। माण्हू त क़ाबिल हुयो पंहिंजे हथे, पर बहरहाल छाकाणि जो एंटी भुट्टो हुनजो फीलिंग्स हुयूं
त हुन उहो रोल प्ले कयो भई जिन साहिबनि मूंखे आंदो आहे त मां उन्हनि जो वफ़ादार थी हलां उन्हनि जी नौकिरी सेंसर बि लॻी चुको हो मार्शल गवर्नमेंट जो आई त सेंसर ऐं सेंसर में बि मुंहिंजी ज़िमेदारी हूंदी त मां हितां अख़बार इंफॉर्मेशन उते न न तॾहिं इंफॉर्मेशन हा त इंफॉर्मेशन में ब्रोई साहिबु पाण मथां बीठो हूंदो हो हा त भई हिकिड़े ॾींहुं छा थियो अच्छा असां उन ॾींहंनि में जेके मुज़ाहिरा ऐं थींदा हुआ न पोइ उहो मौसमियात खाते जो हिकिड़ो नंढड़ो ईंदो हुयो हैंड आउट त सुभाणे हीअ गर्मी दर्जो रहंदो या जेकॾहिं बरसाति जी अॻकथी हूंदी त भई बरसाति जी अॻकथी फलाणे त मींहुं गजगोड़ सां जेको थो मींहुं वसंदो घणो पवंदो त उहे असां पब्लिक इंट्रस्ट में उहा ख़बर बि हलाईंदा हुआसीं हिकिड़े ॾींहुं ब्रोई साहिबु उहा ख़बर बि कढाए छॾी त हीअ तव्हां माण्हुनि खे इंडिकेट था कयो पक त हे फलाणे हंधि कुझु थियणो आहे घणो वसंदो ऐं ईअं थींदो माण्हू गॾु थींदा गजगोड़ थींदी बाबा हीअ ख़बर कढो साईं हे बरसाति मौसम जी अॻकथी आहे चई न मूंखे ख़बर आहे तव्हां जेको तव्हां जेको जंहिं मक़सदु हलाई आहे उहो मां सम्झां थो हिन खे कढो पोइ साईं ठहियलु पेस्टिंग थियल अख़बार जी जेका बाक़ाइदा उन मज़ा उहे ख़बरूं कढिबियूं हुयूं पोइ वापसि वञी वरी उन्हनि खे भरिणो हूंदो हो ज़रा ख़ाली बि न आहे छपणी तव्हांखे त उहो त पोइ ब्रोई साहिबु जॾहिं वरी हितां रिटायर थियो त उनखे शेख सुल्तान ट्रस्ट जो डिप्टी एडमिनिस्ट्रेटर करे रखियो हुयो एडमिनिस्ट्रेटर वफ़ाक़ी वज़ीर सेक्रेटरी वफ़ाक़ी जेको एजुकेशन जो उहो हूंदो एडमिनिस्ट्रेटर ऐं ही अली अहमद ब्रोई डिप्टी एडमिनिस्ट्रेटर त पोइ हाणे सभु एडिटर जेके ब्रोई साहिब जे मार्फत ई ईंदा हुआ उन जी ज़िमेवारी त हाशिम मेमण खां पोइ शेख अब्दुल रहीम खे आंदो हुयो त उहो बि ब्रोई साहिबु आंदो छाकाणि जो पाण बि पुराणो माण्हू हो ऐं हो बि पुराणो माण्हू ऐं ख़बर हा ऐं क़ाबिल माण्हू हुयो शेख इब्राहिम तमामु क़ाबिल माण्हू उन्हनि ॾींहंनि में मां वरी पंहिंजो नाइट शिफ्ट में सब एडिटर तौरु बि कमु कंदो हुउसि त हिकिड़े ॾींहुं शेख अब्दुल रहीम ॿाहिरि निकितो त हाणे हिते मुग़ल साहिब वारा आहिनि मुग़ल साहिबु हुयो न मुग़ल साहिबु त हा सॉरी मुग़ल साहिबु हुयो बिल्कुलु उहो वरी पोइ किसो ॿुधायांव थो जेको उमरदीन बेदार ऐं मुग़ल साहिबु इहे ॿई हूंदा हुआ दस्तगीर भट्टी जो ॿुधायो मां त उसराज साहिब जे ज़माने में ई वञी जेको त ॿाहिरि आयो त पंहिंजो मां ख़बरूं जेके ठाहियूं पिए त मुंहिंजी हैंड राइटिंग ॾिसी ऐं भीड़ गौर सां खणी ॾिठी यार ॻाल्हि ॿुध नसीर तूं हिते पाण खे ज़ाइ पियो थो करीं डिस्क ते तूं रिपोर्टिंग ते वञ वापसि वरी मुंहिंजो ठीकु आहे असलम आज़ाद तव्हांखे साईं हिनखे मोकिलींदो त मुंहिंजी डिस्क कमज़ोर थी वेंदी हे मुंहिंजो राइट हैंड आहे मां सॼो डिपेंड थो कयां हिन ते जंहिं न पोइ को अल्टरनेट चऊंसि था त तयारु करे हाणे इहा माना 79 जी ॻाल्हि आहे ठीकु आहे त पोइ शेख साहिब जो वरी मूंसां एॾी वेझड़ाइप थी जो केॾे बि वेंदो हो कंहिं प्रोग्राम में त मूंखे ज़रूरु वठी वेंदो हल या सलाह मशवरो करिणो हूंदो हो त बि ईअं सम्झो शागिर्दनि खे मान ॾींदो हो ॾाढो सिंधी शागिर्द SMC जा ॿिया ईंदा हुआ उन्हनि खे वरी उन्हनि खे प्रोग्राम कराईंदा हुआ त उन्हनि में बि जशन लतीफ़ या अहिड़े क़िस्म जा त पोइ वरी मूंसां सलाह कंदो त वञा न वञा वञो न साईं तव्हां आया आहिनि तव्हांखे इनवाइट था कनि त ख़ासि महिमान सो उन बि उहे सहूलियतूं जारी रखियूं जेके सिराज साहिबु पर उन में थोरो खणी को फ़र्क़ु पियो हूंदो पर मेडिकल फैसिलिटीज़ ऐं ॿियो सभु हुयो GP फंड ग्रेचुइटी लीव एनकेशमेंट उहो सभु जारी रखियो हुन ठीकु आहे न पर वर्कर्स यूनियन जेका असां उन जी कढ हुई कंहिं बि नमूने सां हिनखे हाणे वर्कर्स यूनियन खे वरी पोइ इन विच में ब्रोई साहिब जो जी बैकिंग मिली हुई अली अहमद ब्रोई साहिब जी छो त उहो उन हिनखे शेख साहिब खे आंदो त सही
पर हुनजी पॉलिसी मञा ख़ुशि कोन हो। अच्छा, या पाण ख़ुशि न हो या गवर्नमेंट ख़ुशि न हुई, पर छाकाणि ऑर्डर इम्प्लीमेंट थींदा हुआ ब्रोई साहिब जे थ्रू, त बाबा हे जेको अख़बार सरकारी आहे, ट्रस्ट जो हिसो आहे, हाणे इन खे तव्हां जेको सो कीअं छेड़ियो। हाणे ब्रोई साहिब कीअं हुनखे पोइ वर्कर्स यूनियन इस्तेमालु थी ऐं चवनि त बाबा अख़बार खे या त बंदि कयूं या माण्हू कढूं। इन ते हलियो पियो सिलसिलो, माना असांखे अंडर थ्रेट उन्हनि अहिड़े नमूने सां रखियो। गवर्नमेंट जी मार्शल फ़ौजी हुकूमत जी कोशिशि आहे त इहे सिंधी अख़बार बंदि कजे त बहितरु आहे। छो वेठा पैसा ख़र्चु कयूं, माण्हुनि खे एॾियूं पघारूं ॾियूं, इहे सॼो। पोइ उन में हिकिड़ो छो त हिकिड़े ॾींहुं सिराज इनखे शेख अब्दुर्रहीम साहिब खे घर ते टेलीफोन करे वर्कर्स यूनियन जे इन सेक्रेटरी हुन महिल सरदार कुरैशी, जेको पंजाबी हुयो असल में, टंडे ग़ुलाम अली जे पासे जो नुमाइंदो हूंदो, जंहिंखे सिराज साहिब हिते सब एडिटर करे रखियो, उहो थियो सेक्रेटरी उन इनखे फ़ोनूं करे ऐं प्रेशराइज़ कयो ऐं थ्रेट कयो बाक़ाइदा। ऐं हो झूनो माण्हू हुयो ऐं का कैंसर जी बीमारी हुयसि अॻु में। पोइ इन टेंशन में उहो हिकिड़ी राति जो ओचितो सफ़ा बेहोश थी वियो। हुनजा पुट हुनखे एमरजेंसी में पहिरियों त हिते खणाए वियसि, पर फौरी तौर ते पोइ हुनखे ॿाहिरि वठी विया लंडन। जीअं शेख साहिबु वियो त ख़बर पई त बाबा एडिटर थियो सरदार कुरैशी ऐं 32 माण्हू नौकिरी मां बरतरफ़। ऐं उहो दुनिया जी तारीख़ में पहिरियों दफ़ो थियो त वर्कर्स यूनियन जेका वर्कर्स जे राइट्स जो तहफ़ुज़ कंदी आहे, विढ़ंदी आहे, स्ट्रगल कंदी आहे, उन पंहिंजे लेटर हेड ते लिखी ॾिनो त ही माण्हू कढो। रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे त वर्कर्स यूनियन ऐं उन ते सेक्रेटरी जी सही सरदार कुरैशी जी हुई त हिननि माण्हुनि खे कढो। 32 माण्हू। नामियारा कहिड़ा कढियो? हिकिड़ा त कंपोज़िटर हुया, वॾो तइदादु उन्हनि जो हुयो कंपोज़िटरनि जो। ऐं उन खां पोइ अच्छा, जॾहिं अल्टरनेट जी ॻाल्हि निकिती हुई, शेख अब्दुर्रहीम चयो त भई तूं वञ रिपोर्टिंग ते, त पोइ इन दौरान मूंखे अप्रोच कयो कुझु दोस्तनि। हिकिड़ो त मुलाज़िम हुयो तव्हांजो अली नवाज़ ममनाणी ॿुघियो, त साईं हिकिड़ो दोस्त आहे असांजो, टीचर आहे, पर हुनखे सहाफ़त जो शौक़ु आहे, उनखे तव्हां हिते रखायो भला, हे जेको तव्हां मुंहिंजो केरु आहे, अथसि को तजुर्बो? चई न तजुर्बो कोन्हेसि को। पोइ मूं चयो भला 2-3 ॾींहं पहिरियों ईअं ख़ानगी तौर ते आणीसि त पोइ सेखारियांसि कुझु, त पोइ जीअं पोइ इहो फ़हीम फ़क़ीर लाशारी हुयो। अच्छा, हा, त उनखे आंदनि अली नवाज़ बुगी। हा, उहो वीचारो फ़ौत थी वियो अली नवाज़। पोइ उनखे अचे कुझु कोन पियो, ख़बरुनि जे हवाले सां त कुझु बि कोन को। लाशारी साहिबु टीचर हो न? टीचर हो। ऐं सरदार कुरैशी खे वॾी तकलीफ़ हुई त इहो छो रखायो, सेखारे छो पियो थो, अञा हुनखे रखायो बि कोन, हिनखे सेखारे छो पियो थो। हुनखे डिस्करेज कंदो हुयो। मां चवंदुसि कंहिं बि हालत में हुनखे सेखारींदुसि मां। ऐं पोइ हुनखे मां अपॉइंट करायो, शेख अब्दुर्रहीम अपॉइंट कयो हुनखे एज़ अ सब एडिटर, ऐं मूंखे हुन फुल फ्लेज रिपोर्टिंग ते मोकिलियो। त जेके 32 माण्हू कढिया विया उन्हनि में फ़हीम लाशारी बि शामिलु हो। अच्छा, हा। तव्हां बि? हा, मां न कोन हुयुसि। डेस्क जा ऐं ऑफिस जा माण्हू घणा? कंपोज़िटर घणा, सब एडिटर में इहो वियो हलियो, हुसाम सूमरो वियो, ठीकु आहे न। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त अनवर शाल बहरहाल मुगल साहब न, मुगल साहिब ई हुयो। मुगल साहिब त वर्कर्स में हो, वर्कर्स यूनियन जो अॻुवाण हुयो न साईं, क़ाइद हुयो हुननि जो, माना उहिदो कोन पर क़ाइद हुयो। ऐं इहो जेको 32 माण्हुनि खे कढण जो फ़ैसिलो थियो हुयो, उहो उन में ही पहिरें शामिलु हुयो। अच्छा,
पर पोइ हुन ॾिठो त इहो ग़लति फ़ैसिलो थियो आहे, पोइ उन्हनि खां थोरो पासीरो थियो। पर छाकाणि जो मजबूरी हिन जी इहा हुई त कुझु कोन पियो करे सघियो। उहिदा हुननि वटि हुया, कंपोज़िटर हिकिड़ो उहो सदर हुयो ऐं सेक्रेटरी ही हुयो सरदार कुरैशी, ऐं सरदार कुरैशी एडिटर थी वियो। उनजे रिवार्ड उनखे जेको ब्रोई साहब इहो ॾिनो माण्हू कढण जे एवज़ तोखे एडिटर था कयूं, उहो थी वियो एडिटर। मां उन्हनि ॾींहंनि में कराची यूनियन ऑफ जनरल्स जो यूनिट चीफ हुउसि हिलाल पाकिस्तान जो। मूं ॾिठो त केरु ई कोन थो पुछे पियो, हेतिरा 32 माण्हू बेरोज़गार कया विया आहिनि। ऐं पोइ मां थोरो ॻाल्हाइणु शुरू कयो त इहे रिपोर्टूं हुन वटि बि पहुतियूं, सरदार कुरैशी वटि। मुग़ल साहब बि पोइ मुंहिंजे सपोर्ट में इहो ॻाल्हाइणु शुरू कयो त भई हा ॿियो ग़लति फ़ैसिलो थियो आहे, ठीकु आहे। नतीजो इहो निकितो जो सरदार कुरैशी मुंहिंजूं ख़बरूं ऐं मुग़ल साहब जूं ख़बरूं असां जेके रिपोर्टर ॿई रोज़ानो जे फाइल कंदा हुआसीं, उहे बजाए छापण जे उहे रदी टोकरीअ में उन महिल जो हीअं वठी उछलाए छॾींदो। हफ़्तो ॿ हफ़्ता इहे त बर्दाश्त थियो, पर आख़िर मूं चयो यार पोइ बेकार आहे जेको। पोइ मां त खुलम खुला इन जे ख़िलाफ़ु सख़्तु बदशद जेके चइजे ॻाल्हाइणु शुरू कयो हुन जे बारे में, एडिटर जे बारे में। नतीजो इहो निकितो जो हिकिड़े ॾींहुं असांखे, मां त पोइ फ़हमी में लाशारी इन चयो त साईं पोइ ॻोठ वञा। मूं चयो वञो ॻोठ ॾे, डोकरी वारे पासे ॻोठ जेको त गाजी ख्वावड़। मुंहिंजो चाचो हूंदो हो मेडिकल ऑफिसर हुते डोकरी में। मूं चयो भला मां बि घुमी थो अचां पंहिंजे चाचे वटां, ई निकिरी हलिया वियासीं। ख़बरूं त उहे रदी थी थियनि इन करे। मोटिस त असांखे मूंखे जीअं मुग़ल खे टर्मिनेशन लेटर मिलियो, साइन बाय सरदार कुरैशी। 1.5 सिट जो तारीख़ी लेटर। उनजे 1.5 सिट में छा लिखियलु हो? द पोस्ट ऑफ स्टाफ रिपोर्टर हैज़ बिन एबॉलिश्ड एंड योर सर्विसेज आर नो मोर रिक्वायर्ड। हाणे अख़बार मंझां स्टाफ रिपोर्टर जी पोस्ट ई ख़तमु। इहो बि दुनिया जी पहिरीं अख़बार हूंदी। साईं उमरदीन बेदार जो छा थियो? इहे हुया न, इहे जेके 32 माण्हू निकिता उन्हनि में उहो बि। हा अच्छा, हा सम्झो, माना 2 टे सब एडिटर। हाणे पोइ वरी तव्हां ॿई बि ख़ैर सां, हाणे साईं ॿई असां ख़ैर सां रवानगी थी वई। मां प्रेस क्लब में एक्टिव रहियुसि, प्रोग्राम सिंधी प्रोग्राम कराइणु शुरू कयुमि, ऐं सॼो ग़म ग़लति करण जे लाइ बेरोज़गारी। पर ज़्यादातर रुॻो इन सां पेट त कोन थो भरिजे न साईं। मुंहिंजा वालिदेन उहे बि हिते कराची में मूंसां अची चुका हुआ। हाणे उन्हनि सॼो जेको ज़िमेदारी मुंहिंजे मथां घर कीअं हले, पोइ कॾहिं किथे कमु कॾहिं किथे कमु। पर इन विच में असां लीगल फाइट ते रहियो। हा, नेशनल इंडस्ट्रियल रिलेशन्स कमीशन में असां फाइल कयो केस पंहिंजो, ऐं उहो वकील साहब जेके मुफ़्त में असांजो केस वठंदा हुआ। PFU जी KU जी असांखे सपोर्ट कंदी हुई। 8 महीना असां वेड़ कई बाक़ाइदा। ऐं पोइ ते जेका हिलाल पाकिस्तान जे अंदरि जेका हालत हुई, रिपोर्टर कढी छॾियईं, 2 रिपोर्टर सां ॿई कढी छॾियईं साईं। 2 न्यूज़ एजेंसियूं हुयूं जेके PPI, ॿिन्ही जी सर्विस हुन बंदि कराए छॾी। हाणे न को एजेंसियूं तव्हां वटि, न को रिपोर्टर तव्हां वटि, पोइ ख़बरूं किथां अचनि? नुमाइंदनि जूं ख़बरूं यार वधि में वधि इहे जेके लोकल क़िस्म जूं ख़बरूं, ठीकु आहे। अच्छा, पोइ ते बचियो हुयो इक़बाल दल ऐं अलाबश खेड़ो, इहे ॿई सबमिसिव क़िस्म जा। पोइ ॿाहिरि जेको न्यूज़ रूम हुयो उहो त ख़ाली थी वियो, ठीकु आहे न, उहो थी वियो ख़ाली। असलम आज़ाद बि हलियो वियो बाबा, को बचियो ई कोन सम्झे त असलम आज़ाद, हिदायत मंगी ऐं ॿिया सभु। इहा सभु अली अहमद बिरोई साहब खे बि ख़बर हूंदी न? उन जे मर्ज़ी सां ऐं अप्रूवल सां थियो न सॼो।
ही को पंहिंजे तौर ते त हिनखे अख़्तियार त हुयो कोन ज़रा। हाणे उहे सभु विया त न्यूज़ रूम त थी वियो ख़ाली। इक़बाल दल ऐं अलवश खेड़ो इन्हनि खे जेको एडिटर वारो कमिरो तव्हां विज़िट कयो हूंदो हिलाल पाकिस्तान जो, ख़बर हूंदो जिते सराय साहिबु वेहंदो हुयो, नंढो कमिरो, हा, उन में विहारींदो हो टेबल जे हुन पासे पाण वेठो हूंदो, इन पासे ही ॿ ॼणा, ऐं जेके उर्दू अख़बारूं छपियल जेके जंग अख़बार थी या ॿियूं उहे घुराए उन्हनि मंझां उर्दू अख़बारूं तर्जुमो कराए ऐं उन में छपींदो हुयो। अख़बार सफ़ा ख़तमु थी चुकी उनजे दौर में 8 महीना, ऐं माण्हुनि जूं सभु फैसिलिटीज़ ख़तमु, मेडिकल फैसिलिटी ख़तमु, ॿियो सॼो सभु कुझु। नतीजो इहो निकितो जो उहे माण्हू जिन पहिरें वॾियूं हंबोछियूं हयूं हुयूं कंपोज़िटर हज़रात, त असांजी नौकिरी बची वई। हे ॿई निकिता जेके किन करण वारा, नसीर एजाज़ ऐं जीअन मुग़ल, नौकिरी बाक़ाइदे नचा माण्हू, त असांजी नौकिरी बची वई। हाणे हिकिड़ी नंढड़ी साई था वठूं, हाणे नासिर बिरोई साहिबु एडिटर थिया, अख़बार वेहिजी वई आहे, उनजी टायरनि मां हवा निकिरी वई आहे, NIRC हिननि मुलाज़िमनि जे हक़ में फ़ैसिलो न ॾिनो। हाणे मुतालबा अंदरि शुरू थियण वारा थिया त नसीर एजाज़ वरी वापसि अचे ऐं किसे खे ॾिसे। बिरोई साहिबु सरदार कुरैशी साहिब खे कढी छॾियो। हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी नासिर बिरोई साहिब जी अयामकारी ते ॻाल्हाईंदासीं। नसीर एजाज़ साहिब सां असां सां गॾु रहिजो।